मीरपुर साकरोजी यूनियन काउंसिल चौबंदी जा गोठ यामीन खासखेरी गोठ नबी बख्श पंवर गोठ सुमार मला समेत बेन गोठन के पानी सप्लाई कंदड़ वाटर सप्लाई आरो प्लांट जा तलाश सुकी विया आहिनि। माण्हू पानी लाइ सख्त परेशान आहिनि। पानी न हुअण सबबि मैयत खे गुसल ॾियण मुश्किल थी वियो आहे। मस्जिद में वज़ू लाइ निमाज़ी पानी जे फुड़े लाइ सिकी रहिया आहिनि। ॿिए पासे इलाइक़े वासियुनि पैसनि ते पानी ख़रीद करे इस्तेमाल करण ते मजबूर आहिनि। शहर में क़ाइम प्राइमरी स्कूल ऐं मिडिल स्कूल जा सभई शागिर्द पिणु पाणी लाइ परेशान आहिनि। ॻोठाणनि पारां यूसी चेयरमैन खे पाणी लाइ शिकायतूं कई वयूं आहिनि, पर हिन चेयरमैन जे कन ते जुंह बि नथी चुरे। मिलंदड़ माहवार बजट जी का बि ख़बर नाहे त किथे ख़र्च थिए पई। बजट हड़प करण जा इल्ज़ाम पिणु लॻाया विया आहिनि। वाटर सप्लाई कलाक बि नथी हलाए वञे। ॻोठाणे मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते यूसी चेयरमैन ऐं सेक्रेटरी नोटिस वठी ॻोठनि खे पाणी जी सप्लाई बहाल कनि। ॻोठाणनि वधीक चयो त सख़्त एहतिजाज जो दाइरो असां वसी करे सघूं था। जेसिताईं असांखे पाणी मुहैया न कयो वेंदो, असां एहतिजाजी तहरीक जारी रखंदासीं। असांजी बरोबीअत ॿुधाइण त मीरपुर साकरो जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में पाणी सप्लाई बंदि थी वियो आहे। तलाश सुकी विया आहिनि। ॻोठाणनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे पाणी ॾियण जो मुतालबो कयो आहे। पानी ना है छो भला, पानी ना है छो भला, पानी ना है छो भला, पानी खातिर, पानी खातिर, पानी खातिर, पानी ना है, पानी ना है। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सॼा सभु ॻोठ यामीन खासकेली जा रवासी आहियूं ऐं असांजे ॻोठ में लॻभॻि 125 घर आहिनि। त असांजो ॻोठ या हिते तक़रीबन क़दीमी ॻोठ 100 सालनि खां हिन ॻोठ जे मथे थिया आहिनि, पर हिन ॻोठ में पीअण जे पाणी जी सहूलियत अञा ताईं असांखे कंहिं मुयसरु न कई आहे। जेके असांजा MNA MP आहिनि, वोटनि जे टाइम ज़ाहिर थियनि था, वोटनि खां पोइ असांखे उहे नज़र ई नथा अचनि। असांखे पाणी जी वॾी तंगी आहे, वॾी तकलीफ़ आहे। असांजा बच्चा वीचारा पाणी भरण जे लाइ हितां खां 1.5 किलोमीटर परे खां पाणी भरे अचनि था। मथे ते दिला ऐं हे टोप वग़ैरह हे जेके दॿा वग़ैरह इहे रखिया आहिनि, इहे मथे ते रखी करे वीचारा 1.5 किलोमीटर पाणी परे खां भरे अचनि था। ऐं हे रक्षा बि था, रक्षनि में असीं पाणी लाराईंदा आहियूं। असांखे 300 रुपया 350 रुपया लैपटॉप जेको आहे पाणी भरे ॾींदा था, जेको असां रोज़ानी हिकदमि इस्तेमालु कंदा आहियूं। ऐं ग़रीब माण्हू जेको 500 रुपया दिहाड़ी कमाए पोइ पाणी जी करे या पंहिंजे अटे जी करे, इन लाइ असीं वस्त वारनि खे अपील था कयूं, ख़ुदारा असांजे ॻोठ यामीन खासकेली में पाणी जी सहूलियत मुयसरु कई वञे। असीं तव्हांजा थोराइता थींदासीं। असांखे ॿियो बिना कुझु बि नथो खपे। असांखे पाणी ॾियो, असांखे जेको आहे असांखे जीअण ॾियो। पाणी जियापो आहे, पाणी सभु कुझु आहे। ऐं असांजो ॻोठ पाणी जहिड़ी नेमत खां महरूम आहे। महिरबानी वस वारनि सभिनी खे अपील आहे। असांजे पासे में मस्जिद आहे, हिन मस्जिद में पाणी न आहे, त हिन खां पासे में असांजी मिडल स्कूल बि आहे, मिडल स्कूल में पाणी बि न आहे। त असीं वस वारनि खे अपील था कयूं त महिरबानी करे असांजे ॻोठ यामीन खासकेली में असांजी मस्जिद में ऐं स्कूल में पाणी ॾिनो वञे। असीं तव्हांजा थोराइता आहियूं। महिरबानी लख लाइ।